नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त 5 ॾींहं अॻु खिपरो लॻ ॻोठ जोइली में घटी में बीठल देवी जो वण वढण तां शाह बिरादरी जे 2 धुरनि विच में थियल झेड़े में मुबीना तौर क़त्ल थियल रिटायर उस्ताद नवाब अली शाह क़त्ल केस में घुर्बल मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण करे एवज़ में गिरफ़्तार थियल 2 ॼणा राजा शाह ऐं शौकत शाह खे खिपरो पुलिस गिरफ़्तार करे बिना एंट्री जे पुलिस पिकेट ढिलियार ते रखियो वियो। जंहिं बाद गिरफ़्तार थियल राजा शाह ऐं शौकत शाह जी बाज़ियाबी लाइ संदुस वेझे अज़ीज़ सईद अब्दुल्ला शाह खिपरो जे एडिशनल सेशन जज वटि दरख़्वास्त ॾिनी हुई, जंहिं पारां सेशन जज खिपरो बलाल मयमण खे हुकुम जारी कयो, जंहिं कार्रवाई करे छापो हणी एवज़े में गिरफ़्तार थियल 2 ॼणनि खे बाज़ियाब कराए वरिता। जंहिं बाद SHO खिपरो पुलिस पोस्ट ढिलियार जे इंचार्ज ऐं खिपरो थाणे जे वॾे मुंशी खे सुभाणे अदालत पाण वटि तलब करे वरितो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।